न्यू सईदाबाद वेझो रोड़ी केनाल ओवरटॉप थी वियो आहे। रोड़ी केनाल जो पानी कपर जे किनारनि ताईं पहुची वियो आहे। कंहिं बि वक़्तु घारे पवण जो इम्कान आहे। आपाशी अमलदार अगोर निंड में सुतल आहिनि, कंहिं बि नोटिस नाहे वरितो। बखर जमाली भरिसां रोड़ी केनाल आरडी 117 खां आरडी 715 ताईं रोड़ी केनाल ओवरटॉप थी वहण लॻो आहे ऐं पाणी कपरनि ताईं पहुची वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास छाइजी वियो आहे। पाणी ओवरटॉप थी कंहिं बि वक़्तु रुणियूं हणी घारे जी शिकिल इख्तियार करे इलाइक़े में तबाही आणे सघे थो। ॻोठ कीहर जमाली, ॻोठ ग़ुलाम अली जमाली, ॻोठ शहदाद जमाली समेत ॿियनि ॻोठनि जे ॻोठाणनि आपाशी अमलदारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त रोड़ी केनाल में निकिरंदड़ वाहन ऐं शाखनि खे पाणी ॾेई रोड़ी जी लेवल खे घटाए असांजे ॻोठनि ऐं ज़मीननि खे बचायो वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त न्यू सईदाबाद वेझो रोड़ी केनाल ओवरटॉप थी वहण लॻो आहे, जंहिं सबबि इम्कान आहे त कंहिं बि वक़्तु घारो पइजी सघे थो। ॻोठ कीहर जमाली, ॻोठ ग़ुलाम अली जमाली, ॻोठ शहदाद जमाली समेत ॿियनि ॻोठनि में रहंदड़ ॻोठाणनि आपाशी अमलदारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त रोड़ी केनाल में निकिरंदड़ वाहन ऐं शाखनि खे पाणी ॾेई रोड़ी जी लेवल खे घटाए असांजे ॻोठनि ऐं ज़मीननि खे बचायो वञे।